रेती में लॉकडाउन में नरमी खां पोइ शहर में माण्हुनि जी पीअ रही। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद ज़मान चाचड़। जी मोहम्मद ज़मान। सिंध सरकार के हुकुम ते आलमी वबा कोरोना के शिकस्त ॾियण लाइ जेको लॉकडाउन वारो सिलसिलो हलंदड़ हुयो, तक़रीबन 50 ॾींहं वो लॉकडाउन वारो सिलसिलो बरक़रार रहियो। 50 ॾींहं जेको आहे समूरी सिंध जा जेका नंढा वॾा शहर आहिनि उहे मुकमिल तौर ते बंदि रहिया। 50 ॾींहंनि खां पोइ जेको आहे अवामी सूरत हाल खे ॾिसंदे सिंध सरकार नरमी जो फ़ैसिलो कयो आहे। नरमी जो फ़ैसिलो जेको आहे उहो एहतियाती तदाबीरनि जे शर्तनि ते लागू कयो वियो आहे, SOPs ते लागू कयो वियो आहे। पर हिन वक़्तु जेकी शहर जी सूरत हाल आहे, नरमी थींदे ई माण्हुनि जी जेको आहे पीउ शहर में मौजूदु आहे ऐं समन जी तादाद में माण्हुनि जेको आहे शहर जो रुख़ कयो आहे। शहर में हर हंधि हर दुकान ते जेको आहे असांखे वॾी तादाद में रश जेको आहे नज़र अची रही आहे। ऐं माण्हुनि जो जेको सोशल डिस्टेंस आहे उहो बि बरक़रार न आहे। माण्हू जथनि जी सूरत में मौजूदु आहिनि ऐं ईअं महसूसु थी रहियो आहे त ॼण ख़ुदि ब ख़ुदि जेको आहे माण्हू आलमी वबा कोरोना खे दावत ॾेई रहिया आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त गवर्नमेंट खे घुरिजे त SOPs ते मुकमिल जेको आहे उन ते अमल करायो वञे। उन खां पोइ माण्हुनि खे जेको आहे हिकु जाइ ते गॾिजी विहण न ॾिनो वञे ऐं जेका दुकाननि ते शहरनि में मेड़ाका नज़र अची रहिया आहिनि उन्हनि ते बि कंट्रोल कयो वञे, जीअं आलमी वबा कोरोना खे मुकमिल तौर ते जेको आहे शिकस्त ॾेई सघिजे।